भरी पई ये मोहम्मद करीम जी आला चो सुभान अल्लाह। तफसीर दुर्रे मंसूर में रिवायत मौजूदा इन्ना आतैना कल कौसर ऐ हबीब असां तोखे कौसर अता कया। मुफस्सिरन लिखियो आहे त इन्हीअ कौसर मां मुराद सय्यदा खातून जन्नत। जोर सा जो सुभान अल्लाह। ऐ महबूब गम न कर परेशान न थी असां तोखे सय्यदा खातून जन्नत जो अता कया। इन्हीअ सय्यदा कायनात मां रब करीम तुझे नस्ल के हलाई। वह पूरी दुनिया जे लाए दस्तूर अलग औलाद नस्ल पीउ जो सॾबो आहे, पीउ जे तरफ़ा हलंदो आहे। पर जेका मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक न्याणी आ चो सुभान अल्लाह। सय्यदा खातून जन्नत रज़ियल्लाहु ताला अन्हा अल्लाह ताला जी ज़ात बरकात फरमायो ऐ हबीब करीम असां तोखे कौसर अता कई आहे, यानी सय्यदा खातून जन्नत अता कई आहे। रब करीम इन्हीअ पाक न्याणीअ मां तुंहिंजे नस्ल खे हलाईंदो। उहे हिकमतूं रब करीम ॼाणे थो। जेकॾहिं मुस्तफा करीम जो हक़ीक़ी औलाद हुजे हा, उन्हनि खे नबूवत न मिले हा, दुनिया ताना हणे हा, ॻाल्हियूं करे हा त फिलाणे नबी सगोरे जे औलाद में नबूवत हली आहे, फिलाणे नबी सगोरे जा पुट भी नबी रहा आहिनि। पर मोहम्मद करीम जेको नबियन जो इमाम आहे, उन्हनि जे पुटनि में नबूवत छो न रही आहे। पर जेकॾहिं उहे बचड़ा हुजन हा, नबूवत न मिले हा त इहे ॻाल्हियूं थियन हा। जेकॾहिं नबूवत ॾिनी वञे हा त ख़त्मे नबूवत ते हरफ अचे हा। तंहिंजे करे रब करीम जी ज़ात बरकात इन्हीअ जाइ ते दस्तूर ई बदलाए छॾियो त ऐ महबूब करीम तुंहिंजा जेके पंहिंजा हक़ीक़ी फर्ज़ंद आहिनि उहे मां पाण वटि घुराए थो छॾियां। पर ईअं बि कोन थींदो जो तुंहिंजी औलाद न रहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाईंदा हुया हाज़ान इब्नाय व इब्ना बिनती। महबूब करीम फरमाईंदा हुया त ही ॿई शहजादा इमाम हसन इमाम हुसैन सोहणा ये मूं मोहम्मद करीम जा बचड़ा आहिनि, मुंहिंजी पाक न्याणीअ जा पुट आहिनि। जोर सां जो सुभान अल्लाह। अञा मोहब्बत सां जो सुभान अल्लाह। हबीब जा प्यारा उम्मतियो, रब करीम फरमायो तुंहिंजे दुश्मन जा नस्ल खत्म थी वेंदा, पर तुंहिंजो नस्ल क़यामत ताईं जारी रहंदो। अॼु पूरी दुनिया ते ॾिसो, वध में वध तव्हांखे नज़र ईंदी त सैयदनि जी क़ौम नज़र ईंदी। इहो हबीब करीम जे उन्हीअ दुख जो जेको दिल ते वज़न थी पियो, भार थी पियो, अल्लाह ताला वाइदो फरमायो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम औलाद एतरी अता कई जो अहिड़ी ॿी का क़ौम आहे ई कान। चो सुभान अल्लाह। ऐं इन्हीअ नस्ल में बरकतूं खैर ऐं भलायूं एतिरियूं रखियूं वयूं आहिनि। हज़रत ज़ैद बिन अरकम रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो इन्नी तारिकुन फीकुम मुस्तक़लैन। हबीब करीम फरमायो त मां ऐ दुनिया वारो मां वञा पियो दुनिया मां, इएं न समझिजो त मां हलियो वियुसि त तव्हां दीन जी ॻाल्हि खे छॾे ॾियो, इएं कॾहिं न कजो। मुस्तफा करीम फरमायो मां तव्हां में ॿ ॻरियूं शयूं छॾे थो वञा। ॻरियूं शयूं, ॿ शयूं तव्हां में वज़नाइतियूं छॾे थो वञा।
हिकड़ी वीह खां शान वारी आहे। सुभान अल्लाह चो ज़ोर सां। उहा कहिड़ी आहे? पहिरी आहे किताबुल्लाह हबलुम ममदूदुम मिनस समाई इलल अर्द। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह जो किताब जेको एकड़ो मजबूत रस्सो जेको आसमान मां ज़मीन ॾे लही आयो आहे, यो आहे अल्लाह जो किताब। हिकड़ी मजबूत रस्सी छॾियल आहे जेको इन्हीअ में चंबड़ी पियो ओ समझे त अहिड़े मजबूत रस्से में चंबड़ी पियो आहे जंहिंखे टुटण आहे ई कोन को। इहो अल्लाह जो किताब आहे। ऐं हबीब करीम जा प्यारा उम्मतीयो, रब करीम जे मेहरबानियुनि सां हज़रत छट धणी सरदार जे बरकतुनि सां मेहरबानियुनि सां अल्लाह जे फज़ल सां अॼु पूरी जमायत में जेकॾहिं क़ुरान करीम जूं बरकतूं मौजूद आहिनि, जामिया राशिदिया जे बरकतुनि सां उन जूं बिराचूं झर झंग में थरन भरन में क़ाइम आहिनि। अॼु बि जेकॾहिं किथे बि तव्हां ॾिसी वञो, जेकॾहिं तव्हांखे थरन में जिते पाणी बि सवलो नज़र कोन ईंदो पर उते ॾिसंदव त सभई हाफ़िज़ क़ुरान यादि करे रहिया आहिनि। अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक चार यार आहे या न? ये रब करीम जूं करम नवाज़ियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह हिन जाइ ते बि ॾाढी ख़ुशी थी जो हज़रत अल्लामा साईं सैयद नूर मोहम्मद शाह साहिब अल्लाह तबारक व तआला संदन इल्म फैज़ में बरकतूं रखे पाण फारिग थी आया ऐं अल्हम्दुलिल्लाह कुछ वक्त खां बाद में साईं जिन जे इन्हनि शफ़क़तुनि इनायतुनि सां हिन जाइ ते बि दीनी इदारो हली रहियो आहे। सुभान अल्लाह ज़ोर सां चओ। यो सॼो फैज़ हज़रत रोज़े धणीअ जो आहे। ईअं न सही? इंशाअल्लाहुल अज़ीज़ वो ॾिसंदा आहियो तव्हां सभई रंग रोज़े धणीअ जा आहिनि। चओ सुभान अल्लाह। 27 रजबीअ ते ॾिसंदा आहियो न, सवन जे तादाद में हाफ़िज़ आलिम कारी फारिग थी करे उहे वरी उन्हनि इलाइक़नि में वञनि था जिते अॻु में कमु न थियो आहे। अंदाज़ो त लॻायो त केॾो रोज़े धणीअ जे इन्हीअ ख़ैर ऐं बरकतुनि जो असर। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। तॾहिं कंहिं आशिक़ फरमाए